असा हराई काने असा खटी आए हिनन के सूरत में धाड़ो हणन कौन दींदासी आई थोड़ो ना साइड मुखे रुगो ता का पुछणो आहे ता थकिया त ना आयो ना 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 ता हारायल ना आयो ता खटियल आयो खटियल माण्हुनि खे छा करण खपे जश्न मनाइण खटियल माण्हुनि खे जश्न बि मनाइण खपे ऐं पंहिंजो हक़ खे वठण न ॾिजो ये कहिड़ो बि फ़ैसिलो कनि को भी फैसलो अचे अवाम खटियो आहे असां खटियो आहे ऐं असीं के सूरत में भी हिन शहर में हाणे नाजाइज़ी न थियण ॾींदासीं पंजवीं तारीख़ कूड़ो सचो नतीजो ॿुधायो ऐं 26 तारीख़ खां वठी मातली खां कॾनि ताईं ग़रीब माण्हुनि ते ज़ोर ज़ोरी आज़माई पई वञे कंहिंखे मोचड़ा पिया हणनि कंहिंखे ज़ोरी ज़बरदस्ती कंहिंजे घरनि में पिया घिड़नि अरे मां इन्हनि खे ॿुधाए छॾियां त इहा सभु शयूं बर्दाश्त कोन थींदियूं ऐं तव्हां पाण में यकजहती कयो ही सीट तव्हांजी आहे मां सुप्रीम कोर्ट ताईं बि वञणो पियो त मां बीहंदसि ऐं तव्हांखे ॾेखारे छॾींदसि त ही सीट असांजी आहे ऐं असीं वापसि वठंदासीं मां हिकिड़ो ॿियो वादो थी पुछणु चाहियां जंहिं तरीक़े सां अज मजबूत भरपूर तरीक़े सां तव्हां एहतजाज कयो आहे 3 बजे खां वठी ही टाइम अची वियो आहे अहिड़े तरीक़े सां जॾहिं बि असीं सॾु कंदासीं तव्हां निकिरंदो तव्हां पंहिंजे हक़ लाइ मिलंदो कंहिंखे धाड़ो हणण न ॾिजो ही कूड़ा बैलेट पेपर कूड़ा वोट पैसनि जो इस्तेमाल मूंखे यकीन आहे को असांजा अगरि चंद ग़रीब माण्हू अॼु ग़लती में या ग़लती कई बि आहे त यकीनन हुनखे बि पछतावो हूंदो हिन करे हू सम्झनि था त ही खटण अगरि वाकई खटिया हुजनि हा त अॼु को शरीफ़ माण्हू हिन शहर में हली कोन सघंदो को शरीफ़ माण्हू हिन शहर में कारोबार कोन करे सघंदो को शरीफ़ माण्हू पंहिंजो सर मथे खणी न हली सघंदो हिन करे असां के सूरत में भी बदीन ते नापाक नज़रूं न रखण ॾींदासीं जीडीए हिन इलेक्शन के रद्द कयो आहे असां हिन इलेक्शन के रद्द था कयूं ही आरो इलेक्शन हुई ऐं आरो जी रांद पई हले आया ताईं रांद पई हले आरो जी पर असां को भी अहिड़ो फ़ैसिलो जेका अवाम जे मैंडेट के चुराइण लाइ हुजे असां क़बूल कोन कंदासीं मूं तव्हांखे कराची प्रेस क्लब जे साम्हूं
ईंदो भरपूर उत्ते कराची में असी एहतजाज कराईंदासीं, कराची के बंद करे ॾेखारींदासीं। तमाम मेहरबानी मुंहिंजा अबा, मुंहिंजा भाइरो, असांजी जंग भी तव्हांजे लाइ, तव्हांजे हक़ूक़नि लाइ आहे। ऐं हिन करे ही तव्हांजी मोहबतूं, ही तव्हांजो जेका जज़्बो आहे, ही ॾिसी असां बि दिलि नथी चाहे त तव्हांजे हक़नि जे लाइ पुठियां थियूं। असांजो दिलि वधे थो, असीं चऊं था अॻियां हिननि लाइ वञूं। ही एहतजाज अगर सजे सिंध में खणी वञणो पियो त सजे सिंध में खणी वेंदासीं। सजे सिंध मां दावतूं पई अचनि, सजो सिंध थो चवे त आपा ही कूड़ी इलेक्शन आहे, आपा ही लिकियल आरो इलेक्शन ठाही वई आहे। पीपल्स पार्टी के प्लेट में रखी ॾिनी वई आहे। ऐं महिरबानी करो असां वटि अचो। मां हुननि खे ॿुधाए चुकी आहियां त पहिरीं बदीन वारनि खे इंसाफ़ ॾियारियो ऐं पोइ इंशाअल्लाह सिंध लाइ मिलंदासीं। इंशाअल्लाह आख़िरी फतेह अवाम जी थींदी। ऐं आरो जा को भी रिजल्ट हुजनि, अगर अवाम जे फैसले खां अलग हूंदा त ये असांखे नामंज़ूर थींदा। हिन इलेक्शन में 3 इदारा असरअंदाज थी विया आहिनि। 3 इदारा, मां हुननि 3 इदारनि के चवां थी तो तहां पाकिस्तान की मजबूती के लिए आपको मजबूत होना है, आपको फेयर होना है, कोर्टों को इंसाफ देना है, आरओ को इंसाफ देना है। और इलेक्शन कमीशन को आज सारे पाकिस्तान में उंगलियां उठाई जा रही हैं। सबने इस इलेक्शन को रद्द कर दिया है, खास तौर पे सिंध ने रद्द किया है। और अब अगर बदीन में इंसाफ ना हुआ तो इंशाअल्लाह आप देखेंगे कि पूरे सिंध को मैं उथला के दिखाऊंगी। हमारे पास गुर्बत है, हमारे पास भूख है, हमारे पास पानी नहीं है। हमारा पानी किसने चुराया? सरकारें हैं। हमें यहाँ पे बेरोजगारी बढ़ गई है, सारे सिंध में बढ़ गई है, और इसलिए हम अपने पानी का हिस्सा हमें चाहिए है। और उस पानी के हिस्से के लिए अगर हमें यहाँ से कोटरी या इंडस रिवर पे आगे तक जाना पड़ा तो हम वहां भी धरना देंगे। हम ऊपर वालों को हमारे हिस्से का पानी चुराने नहीं देंगे। मेरे भाइयों, चाहे आपके पास गाड़ियां हो नहीं हो, जब भी हमने ऐलान किया, हमने धरने का ऐलान किया, जो भी जीडीए का अगर बदीन के साथ नाइंसाफी हुई, अगर हमें खुद को भी करना पड़ा तो हम तब भी करेंगे। और इंशाअल्लाह ताला अपने बदीन के लोगों के लिए हक लेके रहेंगे। आखिर में
मैं जुडिशरी से, क्योंकि आरओबी जुडिशरी का हिस्सा है, कि जुडिशल रिफॉर्म्स की जरूरत है। अगर ऐसे लोग जिनके हाथों में गरीब लोगों की किस्मत के फैसले हों, अगर उनके किरदार ऐसे हों, तो फिर आपको देखना पड़ेगा और जुडिशल रिफॉर्म्स करने पड़ेंगे। और इलेक्शन कमिश्नर से, कि जिनसे बहुत उम्मीदें वाबस्ता थी, इलेक्शन कमीशन से, उन्होंने मायूस किया है सिंध की आवाम को। इसके साथ साथ एहतसाब, अकाउंटेबिलिटी, नैब, मैं इन सबसे कहती हूं कि नैब के इदारे को मजबूत करें। अकाउंटेबिलिटी हर शख्स की होनी चाहिए और सिंध में भी होनी चाहिए, और हमें उसका इंतजार होगा, नहीं तो हम उसके लिए भी एहतजाज करेंगे। सिंध के पैसे के साथ अब खलवाड़ नहीं हो सकती। सिंध के पैसे के साथ अब चोरियां नहीं बर्दाश्त। इंशाअल्लाह ताला आप सबका साथ हो। आपके हकूक के लिए कितनी बड़ी भी जंग करनी पड़े हम करेंगे। आप सबको मैं इस कामयाब प्रोटेस्ट की मुबारकबाद देती हूँ। माशाल्लाह, जिंदाबाद। और एक दफा फिर यकीन दिलाती हूँ कि जीत आप ही की जीत है। आप